और अभी हिन किताब में हिकिड़ी जेका असां ॻाल्हि कई आहे त चवंदो तासीं इहा ॻाल्हि दावा सां चई सघूं था त मार्क्स खां वधीक हिंदुस्तान ऐं हिंदुस्तान जे तारीख़ जे बारे में असीं ॼाणूं था। या प्रोफेसर इरफान अमीम जी जेका असां हिकिड़े क्लेम आहे या उहा ॻाल्हि करे थो। ऐं ॿियो त हिन किताब जा असांजे मैडम अमर सिंधू ॻाल्हि कई आहे त उन्हनि जा जेके बि चैप्टर्स आहिनि ऐं कंटेंट्स आहिनि, हक़ीक़त इहा आहे त हर हिकु चैप्टर हर हिकु कंटेंट जेको आहे उहो क़ाबिल डिस्कस आहे ऐं उन ते तमामु वॾो प्लस ऐं तमामु वॾी गहरी थिंकिंग जी ज़रूरत आहे, तहक़ीक़ जी ज़रूरत आहे ऐं तमामु इंट्रस्टेड आहे। उन ख़ासि तौर ते जेको 2 नंबर चैप्टर आहे जेको मां सम्झां थो त हिन किताब जो हिकिड़ो आख़िरी हुनजो तर्जुमो ई थी सघे थो, पर हिस्ट्री आहे, तारीख़ आहे, हुनजे लाइ इहो तर्जुमो या को फाइनल फ़ैसिलो त नथो थी सघे। पर उहो किताब जो जेको थीम आहे मुंहिंजे ख़्याल में वजह हिन मार्क्स का तस्वर हिंदुस्तान जेको हिन में लिखियो आहे उहो रुॻो त कमाल जो आहे। ऐं जेकॾहिं उहे दोस्त हिनखे पढ़ंदो न तंहिं जेको आहे तमामु वॾो हिकिड़ो डिस्कस थी सघे थो। पंहिंजे डिस्कस खे अॻिते हलाईंदे मां कामिड़ मसूर शाह खे गुज़ारिश कंदो तूं अचनि ऐं पंहिंजो ख़्याल गुज़ार कर। महिरबानी। सब खां पहिरियां हैदराबाद रोशन खान फोरम हुई ऐं ॿिया दोस्त तैमूर साहब लाहौर से आए, उनको हम वेलकम करते हैं। बहुत बातें जो है मुझसे पहले दोस्तों ने की का पहिरियां काफ़ी दोस्तनि ॻाल्हि ॿोल रखी आहे। पहिरियों चैप्टर जेको हिन किताब जो आहे उहो मैथडोलॉजी ते आहे। उहो ॾाढो तमामु बहितरीनु हुन लिखियलु आहे, पर पंहिंजो मौज़ू जेको आहे उन ते पाण तकिड़ा अचूं था सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कंदे त मार्क्सिज़म हमेशह खां ओपन एंडेड जेको आहे उहो थियरी आहे ऐं उहा कॾहिं क्लोज़्ड कोन्हे। हर दौर में मार्क्सिज़म नवनि इल्मनि, नवनि दरियाफ़्तनि, नई मालूमात खे पंहिंजे अंदरि समाईंदो आहे ऐं पंहिंजे दर्जे खे बहितर कंदो वेंदो आहे। सो मार्क्स जा चयल लफ़्ज़ ऐं मार्क्स जी थियराइज़ेशन हर्फ़ आख़िर हुजे इहो मुमकिन कोन्हे। असां हिनखे ईअं न सम्झंदा आहियूं, ख़ासि तौर पर डायलेक्टिकली। इरफान हबीब जी हिकिड़ी कोशिशि हुनखे ओपन एंडेड अंदाज़ में मार्क्सिज़म खे हिंदुस्तान जी तारीख़ खे ओपन एंडेड अंदाज़ में रखण जी आहे। सो हाणे जनरल ॻाल्हियूं काफ़ी थी वियूं। पाण जेकॾहिं टॉपिक ते अचूं, हिन किताब ते अचूं ऐं किताब जो जेको तर्जुमो आहे उहो हर ॻाल्हि ते त कोन थींदो, पर उनजे कुझु नुक़्तनि ते ऐं उन कुझु नुक़्तनि खे असां या मां कीअं थो सम्झां उहो पाण पेश कंदासीं। ऐं उमेदु आहे त कामिड़ आफ्ताब टाइम जे मामले में फ़राक़ दिली गुज़ारो वरितो। हाणे हिंदुस्तान में 2 इपिक्स आहिनि, महाभारत ऐं रामायण। उहे यूरोपियन सोसाइटी में इपिक्स आहिनि, होमर जा इलियड ऐं ओडेसियस। ओडेसियस जेको आहे उन में ओडेसी जेको आहे उहो ट्रॉय जी जंग करे वापसि यूनान वञे थो ऐं पोइ सॼो जेको इपिक आहे उहो इन ते आहे त ओडेसी वॾनि मुश्किलातुनि जो सामनो करे थो यूनान घर पहुचण ताईं। ऐं सॼो उन ते जेको कसीदो आहे या जेको कुझु लिखियलु आहे होमर जो उन ते आहे। उन सफ़र दौरान जिते उहो तमामु वॾनि मुश्किलातुनि में स्ट्रगल करे थो, जंग करे थो, अकुलु इस्तेमालु करे थो, हिकमत अमली इस्तेमालु करे थो, थिंकिंग इस्तेमालु करे थो, हिकिड़े आइलैंड ते अची उनजी फ़ौज तरसे थी। ऐं उहा आइलैंड, उहो आइलैंड ऑफ द लोटस ईटर्स। लोटस जो जेको प्लांट आहे उनखे खाईंदड़ माण्हू। ऐं उहो होमर ॿुधाए थो त उहो लोटस आइलैंड जेको आहे उहो ईस्ट में आहे, ओभर तरफ़ आहे। उते ओडेसियस जा माण्हू पहुचनि था त उते लोटस वारा माण्हू लोटस उन्हनि खे जॾहिं खाराइनि था उहे सभु नशे में था अची वञनि ऐं एतिरो नशे में अची था वञनि जो ओडेसियस पंहिंजी मंज़िल खां अॻिते नथो वधी सघे। ऐं उहो फ़ौजी चवंदो हुओ असां त नशे में अचनि, न हाणे असांखे अकुलु आहे, न असांखे यादाश्त आहे, असां सिर्फ़ु मस्तु आहियूं। फ्रॉम द फर्स्ट इपिक यूरोपियंस जॾहिं असां जे बारे में कॉन्सेप्चुलाइज़ कयो त ईअं कॉन्सेप्चुलाइज़ कयो त ओडेसी स्ट्रगल आहे, प्लैनिंग आहे,
वॉर आहे, रीज़न आहे। पर ईस्ट जे माण्हुनि जॾहिं हुनखे लोटस ईटर्स ऐं लोटस प्लांट खारायो त हुन जा फ़ौजी मस्तु थी विया, विजदान में अची विया, अकुल बकुल हुन खां विसरी वियो ऐं हीउ अहिड़े ई क़िस्म जा माण्हू आहे। त फ्रॉम द स्टार्ट ऑफ फ्रॉम द डॉन ऑफ द सिविलाइजेशन, यूरोपियन सिविलाइजेशन, दे बिल्ट अ व्यू ऑफ एन ओरिएंट, हिकु अहिड़ो ओरिएंट आहे जेको हुननि जो ओरिएंट आहे। असां ईअं कोन हुआसीं जेके एडवर्ड सईद बाद में ओरिएंटलिज्म चयो त उहा असांखे जेको उन्हनि तश्कील कयो आहे उहो हुननि असांखे तश्कील कयो आहे। असां अहिड़ो कोन हुआसीं। ईअं ई प्लेटो अचे थो, प्लेटो जो जेको रिपब्लिक किताब आहे उन खां अलावा हिकिड़ो किताब आहे लॉज़ में ॿुधाए थो त पर्शियंस जेके आहिनि हुन में हिकिड़ो यूनानी खां जेको आहे इंटरव्यू करे थो, हुन पुछे थो पर्शिया कीअं आहे, हू चए थो पोइ तव्हां जेके आहियो ॾाढो हिते रूल ऑफ लॉ आहे, हिते रिपब्लिक आहे, हिते जमहूरियत आहे, हिते फिलोसफी आहे। पर्शियंस जेके आहिनि उहे त नाश्ते में, जेको पर्शियन बादशाह आहे उहो त नाश्ते में जेको आहे माण्हू खाईंदो आहे ऐं उन सां केरु इख़्तिलाफ़ कंदो आहे उनखे कोई छॾींदो आहे। पर्शिया में सिर्फ़ु हिकिड़े डेस्पॉट आहे, उन डेस्पॉट जी जेका आहे उहा हिकु अची आहे। त प्लेटो बि जॾहिं कॉन्सेप्चुलाइज़ करे थो रीज़न, हिस्ट्री, इर्तिका यूनानियुनि वटि आहे ऐं पर्शियंस वटि छा आहे, डेस्पोटिज़म आहे, प्लेज़र आहे, दीवानगी आहे। दिस इज़ द बिगिनिंग ऑफ ओरिएंटलिज्म। वरी असां अचूं था मेगस्टीन्स, पहिरियों एम्बेसडर हो यूनान जो चंद्रगुप्त मौर्य जे दौर में। उन त एतिरा कूड़ा आया जो उन चयो त बाबा हिंदुस्तानी जेके न, हिंदुस्तान में जेके माकोड़ा थींदा आहिनि उहे हाथी जी साइज़ जा थींदा आहिनि। यानी हिते जेका नेचर आहे न उहा रेशनल कोन्हे। उहो त असांजा लॉज़ जेके नेचर जा जेके लॉज़ आहिनि उहे त पाण सम्झूं था न कीअं हूंदा। माकोड़ी केतिरी आहे इहो दुनिया में यूनिवर्सल आहे न, पर मेगस्टी चवंदा इंडिया में जेको माकोड़ी आहे न उहा हाथी जहिड़ी थींदी आहे। पोइ उहा हेठि जेको आहे जॾहिं खोदे करे अंदरि वेंदी आहे त उहो जेको मिटी निकिरंदी आहे, उन मिटी में सोन निकिरंदो, उहो सोन वरी हिंदुस्तानी मेड़ींदा आहिनि, पोइ उन वरी माकोड़नि सां उनजो जहिड़ो हलंदो आहे। इहो यूनानी एम्बेसडर लिखी करे यूनान जे मोकिले पियो त हिंदुस्तान ईअं, मतिलबु हिंदुस्तान में नेचर बि रीज़न फॉलो कोन थी करे, नेचर बि जेका आहे न उहा उते लॉस चेंज था थी वञनि। मीन्स वी आर आउटसाइड हिस्ट्री एंड आउटसाइड लॉज एंड आउटसाइड रीज़न। असां एक्सेप्शन आहियूं। तहज़ीब पंहिंजे सही स्टैंडर्ड सां यूरोप में सफ़र पई थी करे, असां हिते एक्सेप्शन आहियूं। This is the episteme and the epistemology of the Western rationality. And उहो असर असांजे हेगल ताईं मिले थो। Hindus have no history. Hindus जेके आहिनि उन्हनि जी तारीख़ थींदी कोन्हे, उहे त तारीख़ खां ॿाहिरि आहिनि। उहे त उन्हनि जी जेका दकियानूस समाज अहिड़ो आहे जो हज़ारनि सालनि खां उहो हिकिड़ो स्टेटिक समाज आहे जेको ॾेही जेके जमियतूं आहिनि, विलेज जेके कम्यूनिटीज़ आहिनि उन में आहे ज़ात पात ते निज़ाम, हुनखे एॾो त सुस्त करे छॾियो आहे, एतिरो त दकियानूस करे छॾियो आहे जो हुननि में का बि इवेंट ई कोन्ह थियो आहे सॼी तारीख़ में। इवेंट तॾहिं थींदो आहे जॾहिं इवेंट ॿाहिरि हमलावर ईंदो आहे ऐं ॿाहिरि हमलावर खे वरी एक्सेप्ट करे छॾींदा आहिनि छो जो एतिरा सुस्त मिज़ाज माण्हू आहिनि। ऐं तसाफ़ ऐं वेदतल वजूद खे चयो त अहिड़े पंहिंजे हिन घटिया वजूद खे हू चवंदा वेदतल वजूद आहे, यूनिवर्सल वजूद आहे, अहिड़े घटिया वजूद खे, जॾहिं त सियासी इनक़िलाब ऐं अहिड़ी हालात ते हुई कोन। त हेगल बि असां ईअं ॾिठो आहे। हाणे मार्क्स इनलाइटनमेंट मॉडर्निटी वेस्टर्न ज़रूरु आहे, पर वेस्टर्न मार्क्स जेको आहे वेस्टर्न सिविलाइज़ेशन ऐं रेशनलिटी जी पेरीफ्री आहे, उनजो क्रिटिकल पासो आहे। मार्क्स सिर्फ़ु इनलाइटनमेंट न आहे, इनलाइटनमेंट सां क्रिटिकल पासो आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मार्क्स मां पाण एक्सपेक्ट कयूं था त जेतोणीकि हू पंहिंजे दौर जी हथनि में क़ैदबंद ज़रूरु रहियो हूंदो, पर हुन खां ॿाहिरि निकिरण जी ज़रूरु कोशिशि कई हूंदी त पंहिंजे दौर खे ओरांगिया ऐं कंहिं हद ताईं हिंदुस्तान खे सम्झण जी कोशिशि कया। पर मसइलो इहो आहे त मार्क्स जा जेके रिसोर्सिस आहिनि उहे कहिड़ा आहिनि। हिकिड़ो हेगल आहे, ॿियो फिफ्थ रिपोर्ट आहे जेका 1812 में कमेटी ठाही बर्तानिया ईस्ट इंडिया कंपनी जे अफेयर्स में जे लाइ, उहे वॾा रिसोर्सिस आहिनि। बर्नियर हुनजो रिसोर्स आहे वॾो, ऐं अहिड़ा ॿिया जेके
मुफ़क्किरनि जे उन दौर में इंडिया ते लिखियो पे, मिसाल मनु समर्ती उन पढ़ी, पर उनखे कोडिफाई करण वारो विलियम जोन्स हो, जे फर्स्ट टाइम मनु समर्ती खे इंग्लैंड में मुतारिफ़ करायो। मार्क्स मनु समर्ती पढ़ी वेठो, पर हुननि जी नज़र सां पढ़ी वेठो। नतीजे में मार्क्स जेको एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन आहे उहो थुने लेखे इन साॻी एपिस्टोमोलॉजी में फॉल थिए थो, पर किथे किथे मार्क्स पाण जे दौर ऐं पाण जी यूरोसेंट्रिक जेका हुनजे पोयां बैगेज आहे हुनखे उरांघण जी कोशिशि करे थो। ऐं उहो मार्क्स इहो कोन्हे चई छॾंदी वियो हाणे वरी इहो हर्फ़ आख़िर तां जेको न मञंदो त पतवा ईंदी, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। छाकाणि जी मां सवेर ॻाल्हि कई त मार्क्स जेको चयो आहे इम्पोर्टेंट न आहे, मार्क्स जो जेको तरीक़ेकार आहे उहो इम्पोर्टेंट आहे। असां हुन सां डिसएग्री करे उन ई तरीक़ेकार सां कंहिं नया नतीजनि ताईं पहुची सघूं था। त मार्क्स जो जेको एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन आहे, जेको हाणे इरफान अमीन ॿियो जेको हुनजो बाब आहे हिन किताब में, उन में लिखे थो, उनजा चंद जेके आहिनि उनखे सोले लेकिन ॿुधाइजे। हिकिड़ो त प्रॉपर्टी बिलोंग्स टू द किंग। हिंदुस्तान अंदरि निजी मिल्कियत जी जेका सूरत आहे, उहा निजी मिल्कियत हिते कैपिटल जी प्राइवेट प्रॉपर्टी नथो चवां, प्री कैपिटलिस्ट बि प्राइवेट प्रॉपर्टी जी सूरतूं हुयूं न, उहा सूरत बि हीअ आहे त सिधी स्टेट जी मिल्कियत आहे, बादशाह जी मिल्कियत। माण्हू विलेज कम्युनिटी में ऑर्गेनाइज़्ड ख़ुदि कफ़ील ॻोठ आहे, जेको ज़ात पात जंहिंजी महिनत जी तक़सीम जेका आहे उहा ज़ात पात जे बुनियाद ते विरहायल आहे। अवा लोहार आहे, अवा लोहारनि जी ज़ात, हाणे बि भाई सतनि खां लोहार आहे, भाई गोबर आहे, हीअ सतनि खां गोबर आहे, हाणे इहो चेंज कोन थींदो। ईअं महिनत जी तक़सीम जेका आहे उहा ज़ात जी बुनियाद ते थियल आहे। जीअं त ज़ात एंडोगेमस स्टैटिक ऐं धकियानू सितारो आहे, इन करे महिनत जी तक़सीम कॾहिं बि इवॉल्व न करे सघी। त हिकिड़े पासे माण्हू विलेज कम्युनिटी में ऑर्गेनाइज़ आहिनि, कलेक्टिव काश्तकारी कनि था, ॿिए पासे हिकिड़ो मुख़्तलिफ़ अनान ओरिएंटल डेस्पॉट हुननि जे मथां वेठो आहे, जेको लगान जी सूरत में, रेंट जी सूरत में हुननि खे फुरे थो। जेतोणीकि मार्क्स कोई कैपिटल में ऐं कैपिटल खां पोइ जा जेके नोट्स अथसि उन में किथे किथे ज़मींदार तबिके जी निशानदेही करे थो, त हिकिड़ो विचो लेयर बि आहे, पर थुले लेखे हुन वटि इहो आहे त मुतलिक अनान आहे, हेठि विलेज कम्युनिटी आहे, प्राइवेट प्रॉपर्टी कोन्हे, हज़ारनि सालनि खां स्टेटिक समाज आहे, छाकाणि जो ज़ात पात जी बुनियाद ते तक़सीम आहे महिनत जी। ऐं एक्सचेंज जेका आहे उहा ॻोठ में ई थी थी वञे प्रोडक्शन, हिकिड़ी त रेंट पर लगान थो वञे बादशाह खे, ॿियो पाण में ई आहे। कैपिटल जे ॿिए वॉल्यूम में पोइ मार्क्स चवे थो त न हिकिड़ी एक्सचेंज हुई, त जेका लगान बादशाह या उबरा वठंदा हुआ उहे वरी पंहिंजे नयाशियुनि ते ख़र्चु कंदा हुआ जॾहिं, त पोइ शहर ठाहींदा, मिसाल ताजमहल बि ठाहियो जेको आहे शाहजहां, अहिड़ा कम थींदा हुआ। बाक़ी ॻोठणी सतह ते ख़ुदि कफ़ील हो ऐं एतिरा पैसे हुआ जो माण्हू हमला वमला कंदा हुआ, उहे खेर जहिड़ी ॻाल्हियूं उहे पे थींदा हुआ। हीअ जेका स्ट्रक्चर ई जंहिंमें आवाम रही रहियो, उहा स्ट्रक्चर ॾाढी स्टैटिक, एंड देयर वाज़ नो प्राइवेट प्रॉपर्टी। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि प्राइवेट प्रॉपर्टी न हुई त उहा जेका इंजण आहे, उहा इंजण जंहिंखे मार्क्स चवे थो पियो त तरक़ी जी या जदोजहद जी या कशमकश जी इंजण, उन जे हवाले सां उहा शइ न हुई। त इहो बुनियादी तौर ते मार्क्स जो जेको आहे ख़याल आहे हिंदुस्तान जो, ऐं इहे चंद जेके लिखणियूं आहिनि यानी सिस्टमेटिक कोन करे सघियो मार्क्स, छाकाणि ईस्टर्न समाजनि ते मार्क्स जेको बि लिखियो आहे उहो कंप्लीट न करे सघियो हुयो। मे बि मार्क्स खे अञा कुझु टाइम मिले हा, अञा वधीक बहितर जेको आहे उहो पंहिंजे नतीजनि खे करे वञे हा, पर एसि ताईं मार्क्स ईअं ई ॾिठो, कुझु कंट्राडिक्टरी, कुझु नवां कैपिटल जे वॉल्यूम 1 खां पोइ राइटिंग्स नोट्स में आंदियूं अथई, पर जेके ओरिजिनल जेके अथसि उहो एसि ताईं हुनजो मामिलो आहे। त इहा आहे मार्क्स जी जेका आहे एशियाटिक जेका आहे मोड ऑफ प्रोडक्शन। हाणे असां हिनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं त वाक़ई हिंदुस्तान ईअं हो जीअं मार्क्स या उन्हनि खां पहिरियां असांखे वेस्टर्न थिंकिंग असांखे जीअं ॿुधायो आहे, वेस्टर्न इस्तमारियत जीअं असांखे ॿुधायो आहे, त उन में तव्हां ॾिसो था फॉर्म्स ऑफ प्रॉपर्टी एंड द क्लास स्ट्रगल इन इंडिया, जेकॾहिं असां उनखे गहराई सां फोकस कयूं त असां हिकु हिकु करे इन्हनि मार्क्स जे नुक़्ते नज़र खे अमेंड करे सघूं था, डेवलप करे सघूं था, ऐं किथे किथे ॿुधाए सघूं था त हुन में डीमेरिट्स ऐं नुक़्स आहिनि।
पहिरियां मार्क्स जेको चवे थो त हिकिड़ो मुतलिक़ न पोइ ॿी ॾही समाज हमेशह वाशरो हिकिड़ी ॾही जेका विलेज कम्यूनिटी आहे हुन में रहियो आहे हज़ारनि सालनि खां। त इंट्रेस्टिंगली मार्क्स जे टाइम में फर्स्ट मोस्ट डेवलप्ड अर्बन सिविलाइजेशन जी ॻाल्हि ई कोन थी हुई आर्कियोलॉजी में, त उहा ख़ुदि हिंदुस्तान मां पिटी हुई। ऐं उहा फर्स्ट अर्बन पर मार्क्सिस्ट कहिड़ो बि मार्क्सिस्ट हुजे, कहिड़े बि अप्रोच सां हुजे, पर उहा हिकिड़ी शइ मञींदो त जिते उसरियल अर्बन सिविलाइजेशन हूंदी आहे उते प्राइवेट प्रॉपर्टी या ग्रांट्स जो या मेंटल एंड फिजिकल डिवीजन जो लेबर जो ज़रूरु वक़ूफ़ वज़ीर थियो हूंदो। इन खां सवाइ सिविलाइजेशन पुटंदी ई कीअं? हिकिड़ा त प्रिमिटिव समाज थिया, पर प्रिमिटिव समाज खां अॻिते निकिरी जॾहिं असां सिविलाइजेशन ते अचूं था त इन में इरफान हबीब जो जेको किताबु आहे इंडस वैली सिविलाइजेशन, इरफान हबीब 4 वॉल्यूम्स लिखिया, इंडस प्री हिस्ट्री, इंडस वैली सिविलाइजेशन, वैदिक एज एंड मॉडर्न इंडिया। उन में जेको इंडस वैली सिविलाइजेशन आहे उन में ॿुधाए थो त जेतोणीकि असांखे उनजो इल्मु एतिरो कोन्हे, पर जेका आर्कियोलॉजी ॿुधाए थी त उन में असां ॿुधायूं था त हिकिड़ी उसरियल अर्बन समाज, गिल्ड सिस्टम हो, हुन में ताजिर तबिको हुयो, हुन में ऐं ॿिए पासे ॻोठ हुयो, ऐं शहर जेके पलजनि पिया उन लाइ लाज़मी हुयो त ॻोठ मां सरप्लस बचे त शहर आबाद थींदो। इहा त बेसिक शइ आहे जेका जर्मन आइडियोलॉजी में लिखी आहे। यानी मोहन जे दड़े में जे टाइम में सरप्लस बि हुयो, जेको शहरनि जेको वाधू तौरु शहरनि ॾांहुं वञे पियो, ताजिर हुनखे एक्सप्लॉइट करे पियो ऐं शहर हणे पियो। ॿी शइ स्टेट, त रियासत जेका आहे उहा न सिर्फ़ु नंढी हुई बल्कि इंडस एम्पायर जी सूरत में हुई, छाकाणि जो 4 शयूं आहिनि जेके इंतहाई इम्पोर्टेंट आहिनि असांजे सम्झण लाइ। हिकिड़ो साॻी हाणे जेको इंडस वैली सिविलाइजेशन जी जेका पखेड़ आहे उहा आहे 7.5 लख स्क्वायर किलोमीटर्स। राजस्थान, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश खां वेंदे अफगानिस्तान या कश्मीर जे कुझु साइट्स ते एतिरी पखेड़ आहे। उन सॼी पखेड़ में वेद जो जेको निज़ाम आहे उहो साॻियो आहे, सीलनि जो जेको निज़ाम आहे उहो साॻियो आहे, तोड़ जो निज़ाम बि साॻियो आहे। आर्किटेक्चर ॾिसंदव त धोलीवारा जो आर्किटेक्चर ॾिसूं या हरापा जो आर्किटेक्चर ॾिसूं, लखे स्क्वायर किलोमीटर जे फ़र्क़ जे बावजूदि साॻियो आर्किटेक्चर आहे। त हू चवे थो त हिकिड़ो स्टैंडर्डाइज़ सिस्टम विदाउट एन स्टेट अथॉरिटी कीअं इम्पोज थींदो हूंदो। हैंस सरप्लस वैल्यू बि आहे, ताजिर तबिको बि आहे, स्टेट बि आहे ऐं हरकत बि आहे ऐं हथियार ही जेको पीसफुल आहे अदम तशद्दुद आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। जेके नवां डिस्कवरीज़ थियूं आहिनि उन में हथियार न अथव, मोहन जे दड़े जी साइट्स ते न अथव, पर कुझु ॿियनि साइट्स ते असांखे विपन दरियाफ़्त थियो आहे ऐं म्यूटिलेटेड लाश मिलिया आहिनि असांखे मोहन जे दड़े जी सिविलाइजेशन जे आख़िरी दौर में। त यानी हिकिड़ी वेड़ बि रही आहे, उहा सिविलाइजेशन कीअं टथी वी डोंट नो, पर वेड़ जी निशानी हिन मां कश्मकश जी निशानी असांखे मिले। ईअं वरी असां अचूं वैदिक दौर आहे, वैदिक दौर ते पाण नथा वञूं, इहा सॼी हिस्ट्री त पाण बयानु कोन था करे सघूं। बुद्ध वारे दौर में जॾहिं असां अचूं था त उन दौर में रोविला थापर जो जेकॾहिं तव्हां कमु पढ़ंदव हुन लिखियो सोशल प्रोटेस्ट इन फर्स्ट मिलेनियम इंडिया। उन में हू बयानु करे थी त जॾहिं मोहन जो दड़ो इंडस वैली सिविलाइजेशन 2000 क़ब्ल मसीह में ख़तमु थी वियो त 500 साल हिंदुस्तान जा रूरलाइजेशन जा दौर आहिनि, यानी वापसि ॻोठाणो समाज आहे। 1500 क़ब्ल मसीह में आर्यन्स जा असांजे पहिरियां निशान मिलनि था ऐं उन बुनियाद ते असां ड्राइव कया आहिनि त ऋग्वेद में आर्या जेके आहिनि उन्हनि जो जेको ख़ुदा इंद्रजीत आहे उहो रथ ऐं घोड़े ते अचे थो ऐं उहो मारींदो अचे थो दारावणनि खे। घोड़ो सबकॉन्टिनेंट में हिन खां पहिरियां असांखे किथे मिलियो कोन हुओ, अकल में पहिरियों हुन निशान असांखे सवात में मिलियो त असां इन मां ड्राइव कयोसीं त येस 1500 क़ब्ल मसीह में आया हुआ, पर देवर पास्टोरल ट्राइब्स एंड रूरल ट्राइब्स थियो। ईअं त कॉपर जी सिविलाइजेशन हुई इंडस वैली सिविलाइजेशन, लोहा जी सिविलाइजेशन हुई फर्स्ट मिलेनियम BC का शुरुआत थिए थी। 700 क़ब्ल मसीह में लोह डिस्कवर थिए थो जेको पोइ इंडस खां जे बेसन खे छॾे करे गंगा यमुना वारे बेसन में इंडियन सिविलाइजेशन जो उभार थिए थो, जो की पहिरीं वॾी रियासत मगध रियासत ऐं पातलीपुत्र जेको आहे, जेको मौजूदा पटना आहे, उहो वॾे वॾो दारुल हुकूमत शहर आहे
ऐं उन दौर में पहिरियों दफ़ो वाइन डिस्कवर थिए थी, ताजिर तबिको पैदा थिए थो। हाणे जॾहिं ताजिर तबिको पैदा थिए थो त जेको एग्ज़िस्टिंग ब्राह्मणिक ऐं वैदिक लिटरेचर हो उहो त पास्टोरल टाइप्स जो हो न, उहो त कबाइली हुयो। उनजी मोरालिटी, उनजा लॉस, जॾहिं हिकिड़ो एडवांस समाज अची थो वञे त हाणे हिन शइ जी ज़रूरत थी पवे। जॾहिं नवा क्लासिस पैदा था थी वञनि, हिकिड़ो अनटचेबल, हिकिड़ो शूदर, उन सां गॾोगॾु नओं ट्रेडर क्लास, त उन्हनि खे आइडियोलॉजी त खपे न, नई आइडियोलॉजी जेका उन्हनि जी वफ़ादनि तहत हुजे। हेंस 600 क़बल मसीह में असांखे बुद्ध धर्म सां गॾु 33 वॾा स्कूल्स मिलनि था जेके संन्यास इख्तियार कनि था। ऐं संन्यास उन दौर जी तहरीक हुई त माण्हू महल छॾे संन्यास में वेंदा हुआ, ॻोठनि में वेंदा हुआ। एंड इट वॉज अ सोशल प्रोटेस्ट अगेंस्ट अ न्यू अर्बन सिविलाइजेशन। त हाणे न्यू अर्बन सिविलाइजेशन खे न्यू मॉरलिटी ऐं न्यू कोड्स खपनि। त इहो छा आहे? इहो स्टेटिक सोसाइटी ते तव्हांखे स्टेट्स न लॻे थी। इट्स अ मूविंग सोसाइटी, फास्ट मूविंग सोसाइटी। ऐं फ़िक्रो फ़लसफ़ो, यानी जो चऊं था यूनान में बाबा मर्चेंट क्लास सिविलाइजेशन, हिन करे फ़िक्रो फ़लसफ़ो आहे। हीअ जेके 33 वॾा फ़लसफ़ी फिलोसफिकल स्कूल्स, ही कपिल, ही जैन मत, ही चारवाक, ही बुद्ध मत, ये जेके सभु उन फ़िक्रो ते ॻाल्हाइनि था पिया, त इहा नज़रियाती हलचल बि आहे। उन खां पोइ असां वरी चंद्रगुप्त मौर्य जे दौर में जॾहिं असां ॾिसूं था त वरी रियासत एम्पायर बिल्ड थिए थो ऐं उन में चाणक्य जहिड़ा माण्हू स्टेट ते बि लिखनि था पिया। त इहा कश्मकश असांखे मौजूदु रही आहे। हाणे अचूं था त मुग़ल दौर ताईं, विचे दौर खे पाण जे बारे में असां हाइपोथेसिस, पर मुग़ल दौर जे बारे में घणो मवाद आहे। इन करे असां मुग़ल दौर जी प्रॉपर्टी, यानी मार्क्स जो जेको क्लेम आहे त देयर इज़ नो प्राइवेट प्रॉपर्टी, देयर इज़ नो सम ॾेही जमियत आहे ऐं हिकिड़ो मुतलिक न बसि इहो आहे न स्टेटिक। उहे क्लेम्स जेके आहिनि, असां जॾहिं मुग़ल दौर खे एनालिस्ट कयूं था त उहे असांखे घणे हद ताईं उनमें नुक़्स नज़र अचे थो। प्रॉपर्टीज़ आहे, प्राइवेट प्रॉपर्टीज़ आहे, छा था चवनि? छा प्राइवेट प्रॉपर्टी उहा फॉर्मल सेंस में प्राइवेट प्रॉपर्टी हूंदी आहे त बाबा लिखत में लीगली आहे त उहा हिन जी ज़ाती में इंकियल आहे, हिन करे उहा ज़ाती थी वई? या प्राइवेट प्रॉपर्टी ते उसरंदड़ प्रोड्यूस ते सरप्लस जो जेकॾहिं इख्तियार हुजे त उहा प्राइवेट प्रॉपर्टी आहे? फर्स्ट क्वेश्चन इहो आहे। मिसाल स्टेट कैपिटलिज्म आहे अॼु जे दौर में, लीगली त हुनजी प्रॉपर्टी स्टेट जी हूंदी आहे। स्टेट कैपिटलिज्म जेके पाण मार्क्सिस्ट वेठा आहियूं, उन में प्रॉपर्टी आइनी ऐं कानूनी तौर ते कंहिंजी हूंदी आहे? रियासत जी। पर छा हुन स्टेट कैपिटलिज्म खे असां गैर तबक़ाती समाज या हुनखे असां इहो चई सघूं था त हिते प्राइवेट प्रॉपर्टी कोन्हे? मार्क्सिस्ट सेंस में असां चवंदासीं, छाकाणि जो स्टेट कैपिटलिज्म में बि जेको प्राइवेट प्रॉपर्टी मां फुटंदड़ जेको सरप्लस प्रोडक्शन आहे या सरप्लस वैल्यू आहे, उन ते कंहिं न कंहिं गॾियल तबिके जी एक्सप्लॉइटेशन आहे, एक्सट्रैक्शन आहे। जेकॾहिं एक्सट्रैक्शन आहे त ही मीन्स इट इज़ अ प्राइवेट प्रॉपर्टी, ए क्लास सोसाइटी एग्ज़िस्ट थी करे उते। नेशनलाइजेशन भले थी वञे, पर नेशनलाइजेशन जो मतिलबु सोशलिस्ट प्रॉपर्टी कोन्हे। त हिंदुस्तान में फॉर्मल सेंस में मुगलिया सल्तनत ताईं इहो सम्झो वेंदो हुयो त राजा जी मिल्कियत आहे, बादशाह जी मिल्कियत आहे। पर जेका ज़मीन कास्ट थी रही आहे, उनजो जेको प्रोड्यूस आहे, उनजी सरप्लस एक्सपेक्टेशन जेका एक्सट्रैक्शन आहे, उहा कीअं हुई? उहा हुई जागीरुनि जी सूरत में ऐं ज़मींदारी जी सूरत में। जागीरूं कीअं हुयूं? हिकिड़ी खालसा बाबा, हिकिड़ियूं जागीरूं सिधियूं बादशाह ॾियूं आहिनि। उहे त बादशाह उतां डायरेक्ट टैक्स लॻान वठे थो। ॿियूं जागीरदारियूं जेको अकबर निज़ाम आहे मनसबदारी जो, मनसबदारी उहे सभु मनसबदार आहे जिन खे जागीर ॾिनी वेंदी हुई त बाबा हीउ जेको इलाइक़ो आहे, इन पूरे रक़बे जो जेको बि पैदावार आहे, उन पैदावार में हारी खे ओतिरो ॾिनो वञे जेतिरो उनजी ज़रूरत आहे। बाक़ी जेको सरप्लस पैदावार आहे उहा तूं एक्सट्रैक्ट कंदे। आइदर उहो मुआवज़ो आहे तुंहिंजो फ़ौजी रखण जो, फ़ौजी दस्ता रखण जो, उहो तूं कुझु शाही खानदान खे पहुचाईंदे। यानी हिकिड़ो पूरो क्लास हुयो जेको यूरोपियन फ्यूडलिज्म वांगुरु न हो। इरफान हबीब कॾहिं कोन चयो आहे देयर एग्ज़िस्ट अ फ्यूडलिज्म लाइक अ यूरोपियंस। इहो शर्मा चयो हुयो या डी.टी. कोसंबाई चयो त फ्यूडलिज्म आहे। इरफान हबीब कॾहिं कोन चयो आहे त फ्यूडलिज्म हुयो। इरफान हबीब चवे थो त प्राइवेट प्रॉपर्टी सरप्लस जी सूरत जेतोणीकि यूरोप खां डिफरेंट आहे,
पर एग्ज़िस्ट करे थी। त जागीरूं हिन सूरत में हो। अच्छा, हेठी सतह ते ज़मींदारी हुई। ज़मींदार छा कंदो? ज़मींदार जी मुड़ुसी इहा हुई त बाबा हू कंहिं बि ॻोठनि मां जेको पैदावार थिए थी उनजो सरप्लस खणंदो, कुझु हिसो मथे ॾींदो, बाक़ी पाण खणंदो। पोइ मुग़ल अकबर जे दौर में ज़मींदारियूं जेके हुयूं सेल थियणु शुरू थियूं। छाकाणि जो लॻान वधी वियो त उहो हिकिड़ो ज़मींदार जेकॾहिं एतिरो टैक्स नथो वठी सघे त सेल करे छॾी। यानी ज़मींदारनि जो सेल थियणु शुरू थियो मुग़ल दौर में। ऐं जागीरदारी ख़ासि पिक्यूलर इंडियन सेंस में जागीरदारी न जागीरूं एग्ज़िस्ट कनि पियूं। ऐं प्राइवेट प्रॉपर्टी इन माना में हुई त मिल्कियत जो जेको पैदा थींदड़ जेको सरप्लस आहे उनजी जॾहिं एक्सट्रैक्शन थिए थी पई, जॾहिं हारी खे ओतिरो थो मिले जेको पंहिंजी ज़िंदगी लाइ गुज़र सफ़र करे, बाक़ी सॼो जागीरूं ऐं शाही ख़ानदान खणी थो वञे, त इहो तव्हांखे छा आहे त लॻान टैक्स न आहे। अॼु जे दौर जो लॻान जेको हुयो उन दौर जो हिंदुस्तान जो पिक्यूलर फॉर्म जो सरप्लस प्रोडक्शन हुई। हैंस इफ एग्ज़िस्ट अ सरप्लस प्रोडक्शन देन इन जो मतिलबु आहे त प्राइवेट प्रॉपर्टी एग्ज़िस्ट पई थी करे। ठीकु आहे, छाकाणि जो सरप्लस प्रोडक्शन जेका आहे उन ते ई डिटरमिन थींदो आहे त हक़ मिल्कियत जेका आहे उहा छा आहे। ईअं ई असां अचूं था अॻिते त इन सॼे प्रोसेस में क्लास स्ट्रगल जेका आहे, क्लास स्ट्रगल असांखे मुग़लिया दौर में उरूज ते नज़र थी अचे। ऐं उरूज ते नज़र ईअं थी अचे त औरंगज़ेब जे टाइम में जॾहिं लॻान वधी वियो ऐं हिकिड़ी अहम शइ तव्हांखे ॿुधायो त इन सॼो मुग़ल सिस्टम में मोनेटाइज़ेशन शुरू थी वई। मोनेटाइज़ेशन इहा शुरू थी वई त हाणे जागीरनि ऐं अकबर खां पोइ इहो एकामनामो ॾिनो त बाबा तव्हां जेको हाणे लॻान ॾींदव उहो रुपए में ॾींदव, अने नक़द ॾींदव। हाणे जॾहिं नक़द ॾींदव मोनेटाइज़ेशन थी वई त पोइ हाई छा कंदो, पंहिंजो फसल पहिरियां मंडी में विकिणंदो हुयो त जीअं मां उहो नक़द वठां त मथे लॻान सरप्लस ॾेई सघां। उन नक़द ऐं मोनेटाइज़ेशन जे करे पूरे मुग़लिया दौर में दस्तकारी ऐं मर्चेंट क्लास डेवलप थी वियो। ख़ुदि टालपुरनि जे दौर में टालपुरनि खे करंसी ऐं बजट केरु हलाईंदो हुयो? असांजो जेको रोहाणो त पोइ उहो हलाईंदो हुयो, उनजो कारोबार बुखारा ताईं हूंदो हुयो, मर्चेंट क्लास हुयो। त इहो जेको पूरो सरिश्तो ई डेवलप थी वियो। इन जे करे छा थियो, हारी जी नकल मकानी या हारी पंहिंजी ज़मीन तां डिस्पोजेस थियणु या तंग थियण जो जेको एलिमेंट आहे उहो असां में मुग़लिया सल्तनत में डेवलप थींदो नज़र अचे थो। जंहिंमें आऊं 3 मिसाल तव्हांखे ॾियां क्लास स्ट्रगल जा। 3 मिसाल इहे आहिनि त सूफ़ी शाह इनायत ऐं कलोड़ा दौर, सिंधियों पहिरियां तव्हांखे मिसाल थो ॾियां। डिक्लाइन ऑफ मुग़ल एम्पायर खां पोइ या उन दौरान सिंध में जेको सूफ़ी शाह इनायत जी बग़ावत थिए थी पई ऐं कलोड़ा दौर अचे थो, उहो छा ते आहे? उहो इन ते आहे त हिकिड़े पासे मुग़ल सल्तनत ऐं मुग़ल गवर्नर हाणे टैक्स जेको आहे जेके जागीरुनि खां पुगाड़ींदा हुआ उहे वधीक कलेक्ट कोन था करे सघनि, छाकाणि जो मुग़ल सल्तनत कमज़ोर थी चुकी हुई। हाणे उन्हनि अथॉरिटीज़ डेलीगेट फर्दर कयो। मियां नसीर कनोरे खे चांडका जी जेका जागीर मिली उहा इन तहत मिली त हाणे असां हिन मां फर्दर टैक्स हासिल नथा करे सघूं, छाकाणि जो उते जेका समेजन जी ऐं उनरनि जी बग़ावत हुई उन जे नतीजे में मुग़ल सल्तनत जेका आहे कनोड़ा दौर खे ॾिठो ऐं कनोड़ा आहिस्ते आहिस्ते हुन अथॉरिटी खे सेंट्रल अथॉरिटी खे चैलेंज कंदा पूरी सिंध में नवा क्लासिस फ्यूडल या क्लेन मोनार्की डेवलप करे। हाणे इन सॼे तसलसल में जेको इरफान हबीब चवे थो त हारी जेको फाथो हुयो इन ज़मींदारनि मां जागीरुनि मां ऐं ख़ुदि मोनेटाइज़ेशन मां ताजर मां त उहो भॼणु शुरू थियो पंहिंजूं ज़मीनूं छॾे ऐं कुझु मिलिटेंट बग़ावतूं शुरू थियूं जंहिंमें सिखनि जी बग़ावत, मराठनि जी बग़ावत में औरंगज़ेब जे दौर में वॾो रोल आहे मिलिटेंट हारियुनि जो। ऐं असां वटि जेका सूफ़ी शाह इनायत जी जेका जदोजहद आहे, जेतोणीकि उनजो इमीडिएट मामिलो इहो आहे त खानकाह ते वरी वापसि टैक्स आयो थो वञे, पर उते जेके हारी ईंदा हुआ इहो सॼो पाण पढ़ियो आहे त उहे भॼी ईंदा हुआ ॿियनि ज़मीननि तां, छाकाणि जो ओरिजिनल ज़मीन ते पंहिंजो फसल
पैदा करे उनखे मार्केट में विकिणी वरी पोइ लॻान ॾियनि, इन लाइ उनजे हू क़ाबिल कोन हुआ। इनखे हू खानका में भॼंदा भॼंदा आया, उहा खानका एॾी वॾी थी वई जो हाणे चैलेंज थी वई कंहिंजे लाइ, कनौरनि लाइ बि, बुधड़ी सैयदनि लाइ बि, सभिनी लाइ। त इहा क्लास स्ट्रगल सिंध में असां ॾिसूं था, पंजाब में सिखनि जी सूरत में ॾिसूं था, ऐं सेंट्रल इंडिया में असां मराठियुनि जी सूरत में ॾिसूं था। त इहे सभु जेके शयूं आहिनि इहे असांखे ॿुधाइनि थियूं त एक्सचेंज बि हुयो, ऐं साॻिए साहिबु ॿुधाए थी प्राइवेट प्रॉपर्टी जी सूरत बि हुई, क्लास स्ट्रगल जी जेका शइ आहे उहा बि हुई। ऐं आख़िरी कुझु ॿ सुठो आहिनि जेके पूरो कंदुसि। त हिकिड़ो सुवालु अचे थो जेको हिन पंहिंजे 5-6 चैप्टर में डिस्कस कयो आहे, त मुग़लिया सल्तनत जेका जे अंदरि जॾहिं एतिरी, यानी मुग़लिया सल्तनत GDP जे हवाले सां इंग्लिस्तान खां वधीक हुई, इहो त शशि थरूर बि लिखी छॾियो आहे। त उहा 30% जेका GDP हुई उन दौर जी हिंदुस्तान जे, दुनिया जी 30% जी वेल्थ जेका आहे इंडिया अंदरि हुई। शहर जेके हुआ उन दौर जा हिंदुस्तान जा, उहे इंग्लिस्तान जे शहरनि खां वधीक अज़ीम हुआ, वॾा हुआ, डेवलप्ड हुआ। मर्चेंट क्लास जेको हुयो उहो मर्चेंट क्लास एतिरो डेवलप थी चुको हुयो जो हिकिड़ो मर्चेंट क्लास बेंगॉल अंदरि, जेको हुन जो रिपोर्ट ॾिए थो त ईस्ट इंडिया कंपनी सॼी खां वधीक दौलत रखंदो, ऐं ईस्ट इंडिया कंपनी जेके रिपोर्ट्स आहिनि त उहो इन लाइ उधार असांखे कीअं न कीअं करे हिते फैक्ट्री आणणु ॾियो। त कारोबार बि हिते हुयो, मोनेटाइज़ेशन बि थी चुकी हुई, त ज़राअत अंदरि कीअं खेत खे विकिणी करे मार्केट में ॾेई करे तव्हांखे ॾियणो आहे, त पोइ कैपिटलिज़म छो न आयो। ऐं हू जेके पुरचैपियल हुआ उते सरमाएदारी इंडस्ट्रियलाइज़ेशन जे दौर साॻियो हुए। इहे इन सवाल जो जवाबु न सिर्फ़ु असांखे इम्पॉर्टेंट आहे, पर इहो तारीख़ी मादियत जी जेका क्लासिकल सम्झ में टेलियोलॉजी आहे उनखे बि रद्द कंदे नज़र अचे थो। मार्क्स चयो हुयो त, मार्क्स चयो या न चयो, पर मार्क्स जी क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकोनॉमी जे पैराग्राफ में बि आहे, ॿियनि हंधि बि आहे, या असां सम्झंदा आया आहियूं त हिकिड़ो मोड ऑफ प्रोडक्शन जॾहिं ज़वाल पज़ीर थींदो आहे त उनखां वधीक उसरियल मोड ऑफ प्रोडक्शन उनखे रिप्लेस कंदो। जीअं ग़ुलामदारी खां जागीरदारी उसरियल हुई, प्रोग्रेसिव हुई, जागीरदारी खां सरमाएदारी प्रोग्रेसिव हुई। इहो तारीख़ जो लाज़मी मंतक़ आहे। त पोइ फ्यूडलिज़म जेको यूरोपियन हुयो उहो त उन दुनिया जो अमीर तरीन ऐं डेवलप्ड याफ़्ता हुयो ई कोन, अकॉर्डिंग टू द फैक्ट्स एंड फिगर्स। इंडिया त उनजे कारोबार में वधीक हो, शहरनि में बि वधीक हो, सरप्लस बि हुयो, सभु मामला हुआ। त पोइ हिकिड़े पसमानदा समाज, हिकिड़े उसरियल समाज खे असांखां पहिरियां जनमु कीअं ॾेई छॾियो, ऐं असां जेके उसरियल हुआसीं उहे मुड़ते रहिजी वियासीं। त हिते तव्हांखे नथो लॻे त इहा जेका वेस्टर्न यूरोप ते पैदा कयल जेका टीलियोलॉजिकल लीनियर हिस्ट्री आहे, इन में किथे प्रॉब्लम आहे। छाकाणि जो हिकिड़ो वॾो प्रॉब्लम जेको कैपिटल में मार्क्स सां आयो हुयो त हिन ईस्टैटिक मोड ऑफ प्रोडक्शन खे रखां किथे, इधर हिन ग़ुलामदारी खां पहिरियां रखां, ग़ुलामदारी खां पोइ रखां, वेयर टू, यानी प्रॉब्लमेटिक हुयो। त ख़ुदि इहो सवाल जेको आहे हिस्टोरिकल मटीरियलिज़म ते अचे थो पियो, जी क्लासिकल जेका आहे। त कैपिटलिज़म जो जेको राइज़ आहे, हिन मां सुबुह छा थो थिए, कैपिटलिज़म जो जेको राइज़ आहे यूरोप अंदरि, इट इज़ नॉट अ नेसेसरी फिनोमिनन त पहिरियां खां तय हो त कैपिटलिज़म अचिणो आहे। इट इज़ बिकॉज ऑफ द कंटीजेंट सोशल रीज़न्स। उहे कंटीजेंट सोशल रीज़न्स कहिड़ा आहिनि त 3 ख़ासियतूं इंग्लिस्तान या यूरोप अंदरि डेवलप थी चुकियूं जेके हुते डेवलप न थियूं आहिनि। फर्स्ट ऑफ ऑल डिस्परेशन, वॾे पैमाने ते माण्हुनि जी 17वीं सदी इंग्लैंड में इनक्लोजर मूवमेंट हली, जंहिंजे करे माण्हू बेकापाण थी करे शहरनि अंदरि प्रोलेतारी थियो। ॿी शइ कोलोनियलिज़म, इहो ग़लति चयो वेंदो आहे त इंडस्ट्रियलाइज़ेशन खां पोइ कोलोनियलिज़म थियो आहे। कोलोनियलिज़म जी प्रोडक्ट आहे इंडस्ट्रियलाइज़ेशन, ख़ुदि मार्क्स पंहिंजे कैपिटल में लिखियो आहे। त ॿियो कोलोनियलिज़म जे करे जेको मर्चेंट क्लास हुयो यूरोप जो, हुनखे सरप्लस हथ अची वियो। हिकिड़ो त हुनखे प्रोलेटेरिएट मिली वियो, ॿियो हुनखे सरप्लस हथ अची वियो। ऐं टी शइ जेका थी उहा इहा थी त उहा मर्चेंट क्लास
इंडिपेंडेंट होके वॾे सल्तनतूं ते ॻाल्हि पवणु हुयो, यानी उहो इनलाइटनमेंट ऐं टेक्नोलॉजी जे दौर खां गुज़रियो हुयो। हिते छा हुयो जो इहे सभु ख़ासियतूं असांखे पूरियूं न हुयूं। असां वटि मर्चेंट क्लास हुयो, हुन वटि इज़ाफ़ी सरमायो बि हुयो, पर असां वटि वॾे पैमाने ते वसी पैमाने ते डिस्पोज़ेस्ड प्रोलेटेरिएट जेको शहर तां मुंतकिल ते इहो कोन, छाकाणि जो असां ख़ुदि घणे मामले में ज़रई तौरु ख़ुदकफ़ील हुआसीं। ॿी शइ असां कॉलोनियलिज़म कोन कयो, छाकाणि ख़ुदकफ़ील हुआसीं। हुते त ब्लैक डेथ ऐं मुख़्तलिफ़ बहराननि जे करे फ्रॉम द 15th सेंचुरी उहे एक्सपेंड था कनि। असां एक्सपेंड करण जी ज़रूरत न हुई, न त असांजो कोन्हे असांजे जिनियाही तौरु ॾाढा आया आहिनि अहिंसा ठाहियल आहियूं, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, हालात न आहिनि त हू एक्सपेंड कंदा। असां एक्सपेंशन कोन कई, जंहिंजे करे मर्चेंट क्लास जेको असांजो हुन वटि एॾो इज़ाफ़ी सरमायो डेवलप कोन थियो। ॿियो हू बादशाहतुनि खां इंडिपेंडेंट कोन थी सघियो, यानी इरफान नबी बि इहो साबित कयो आहे त जेको मुग़लिया दौर में मर्चेंट क्लास आहे उहो बादशाह जे एक्सट्रैक्ट कयल लॻाम ते ई डिपेंडेंट करे थो। जेको बादशाह कमु कराए थो, ताजमहल ठाराई, आर्किटेक्चर ठाराई, उन ते ई करे हुनजी पंहिंजी इंडिपेंडेंट तिजारत जेका आहे ऐं सरप्लस जेको आहे डेवलप ई कोन थी सघियो हुयो, या हू सल्तनतुनि खां आज़ादी कोन थी सघियो हो जो हुन इंडस्ट्री बिल्ड करे। ऐं नई वरी जंहिं हुकुमरान वटि सरप्लस हुयो उहो हुन लाइ ज़रूरत हुई त उहो इंडस्ट्री ऐं टेक्नोलॉजी ते ख़र्चु करे, हू त आर्किटेक्चर ऐं इन्हनि शयुनि ते ख़र्चु करे छॾींदो। त इट वॉज कंटीजेंट रीज़न्स जंहिंजे करे यूरोप पसमानदा समाज में कैपिटलिज़म डेवलप करियो ऐं असां उन्हनि समाजनि में पोइते रहिजासीं। त तारीख़ी मादियत जे हवाले सां असांखे ॾिसणो पवंदो त इहो को लाज़मी फैक्टर्स न हूंदा आहिनि त हिकिड़ो उसरियल समाज खां पोइ ॿियो उसरियल समाज ईंदो, ऐं इहो बि लाज़मी न हूंदो आहे त पसमानदा समाज लाइ लाज़मी आहे त हू उन स्टेज मां गुज़रे, यानी हाणे जागीरदार आहियूं हाणे सरमाएदारी मां गुज़रो पोइ असां सोशलिज़म ॾांहुं वेंदासीं, इहो ज़रूरी न आहे हूंदो। इहो कंटीजेंट रीज़न्स ते हूंदो आहे त कहिड़ो पसमानदा समाज असां खां वधीक उसरियल समाज डेवलप करे। ऐं आख़िरी ॻाल्हि इहा त मार्क्स जेका इहा ॻाल्हि करे थो त ब्रिटिशर्स, जीअं त मार्क्स वटि इहो ख़्यालु आहे त असां त स्टेटिक हुआसीं, इन करे हाणे ब्रिटिशर्स आया, उन्हनि असिया में अची प्राइवेट प्रॉपर्टी जी इंजण विधी, तबक़ाती जदोजहद जी इंजण विधी। उहो रेलवे मेटाफोर्स जेके आहिनि मार्क्स जा उहे रेलवे वारा आहिनि। उहो रेलवे जॾहिं लाइन विछाई त उन में जीअं रेलवे इंजण हूंदी आहे, समाज में हिकिड़ी इंजण तॾी वई, जंहिंजे करे मार्क्स इहा ॻाल्हि यानी हिकिड़े पासे कंडेम थो करे तमामु घणो अंग्रेज़नि खे, हुनजी पाकियुनि सां जेको हुन कयो आहे, जेका हुन फुरलुट कई आहे जेका हिंदुस्तान जी। पर ॿिए पासे हुन वटि हिकिड़ी शइ आहे त जीअं साईं ॻाल्हि थी ब्लेसिंग इन डिस्गाइज़, त उहो इहे बिलीव करे थो त प्राइवेट प्रॉपर्टी जेका आहे ऐं हुन हिकु अहिड़ो बुनियादु रखी छॾियो आहे रेलवे जो, सनत जो हाणे ही ख़ुदकफ़ील समाज ख़ुदकफ़ील न रहंदो, ज़ात पात जा इहे सरिश्ता न रहंदा, ऐं हू आख़िरकार हिंदुस्तान हाणे हुन हिस्ट्री जे पार्ट थी चुको आहे जंहिंमां हिकिड़ो अज़ीम सनती समाज जेको आहे उहो थी वेंदो। इहा जेका हुनजी आहे आख़िरी जेका ॻाल्हि हुनजी आहे। पर असां ॾिसूं था त कॉलोनियलिज़म एॾो सिंपल कोन हो। कॉलोनियलिज़म हिकिड़े पासे त असांजी जेका उन दौर जी तरक़ी हुई उनखे डिस्ट्रॉय कयो, यानी 30% GDP हुई सॼी दुनिया जी, हिंदुस्तान जी। जॾहिं अंग्रेज़ आयो ऐं जॾहिं अंग्रेज़ निकितो त 3% बची। हिकिड़ी शइ, ॿी शइ त अंग्रेज़ रुगो पुराण खे ड्राए करे नवां ठाही कोन, अंग्रेज़ पुराण खे नई शकिल ॾिनी पई। अंग्रेज़ उन ई ज़मींदारनि खे जिन वटि प्राइवेट प्रॉपर्टी फॉर्मल सेंस में न हुई, परमानेंट सेटलमेंट जी सूरत में जागीरूं ॾेई छॾियूं। अंग्रेज़ उन्हनि दरगाहुनि खे, जिन खे ख़ानकाहुनि खे ग्रांट मिलियल हूंदी हुई न, जेसि ताईं ज़िंदा आहे पीर तेसि ताईं करे, बाक़ी पुट खे कोन मिलंदसि। अंग्रेज़ उन पीरनि खे चई चइबो तव्हां हमेशह लाइ अथव, ताजर तबिको डिस्ट्रॉय करे छॾी। त अंग्रेज़ इहो लाज़मी कोन हो त असां वटि अंग्रेज़ आयो हिन करे हाणे जदीदियत में आयासीं। हा, जदीदियत में हिन करे ई आयासीं जो अंग्रेज़ आयो, पर इहो तारीख़ जो टीलोलॉजिकल नेसेसिटी कोन हुई। जेकॾहिं न अचे हा ॿी डेवलपमेंट थिए त असां पंहिंजे ॿिए तरक़ी जे मॉडल सां मूव ज़रूरु कयो आहे। ईअं कोन असां स्टेटिक हाणे सुता पिया हुआसीं सॼी तारीख़ में, अंग्रेज़ चए त उथण भाउ उथ ई प्रॉपर्टी ॾिनी आहे, हाणे तूं कम खे लॻी वञ, अहिड़ी का शइ कोन हुई। त आख़िरी ॻाल्हि हाणे कंदुसि मां त मैथडोलॉजी जेका आहे इन मां असां नतीजो इहो कढूं था त असांखे मार्क्सिज़म दौर में नवां फ़िक्र, नयूं ॻाल्हियूं एडॉप्ट कंदो आहे, उन जे मुताबिक़ पाण तजदुद कंदो आहे। हिंदुस्तानी समाज जे बारे में बि असांखे बार बार, इहा आख़िरी ॻाल्हि कोन्हे, न इरफान हबीब जी आख़िरी ॻाल्हि आहे,
न मुंहिंजी आख़िरी ॻाल्हि हूंदी न तैमूर साहब ईंदो हुनजी आख़िरी ॻाल्हि हूंदी, पर उनखे अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे, हिकिड़ो त रीविज़िट करण जी ज़रूरत आहे। ॿियो त हिस्टोरिकल मटीरियलिज़म जी जेका टीनोलॉजिकल लीनियर हिस्ट्री आहे, त पहिरियां हिकिड़ो स्टेज ईंदो आहे, पोइ हुन खां जागीरदारी ईंदी आहे, पोइ हुन खां पोइ सरमाएदारी ईंदी आहे, ऐं लाज़मी आहे त इहे स्टेजिस पोइ माण्हू गुज़रे, इन टीनोलॉजी खे डीकोलोनाइज़ेशन करणी पवंदी। छाकाणि जो हिंदुस्तान जी तारीख़ इहो ॿुधाए थी त हिस्ट्री या टीनोलॉजी फॉलो कोन कई आहे। हिस्ट्री अगरि इहा टीनोलॉजी फॉलो करे हा त वधीक उछलियल समाज में कैपिटलिज़म अचे हा, पसपांदा समाज में कैपिटलिज़म न डेवलप थिए हा। त अॼु जे समाजनि जे अंदरि असांखे ॿ टे शयूं करणियूं पवंदियूं त हिंदुस्तानी समाज खे जेकॾहिं डीकोलोनाइज़ करिणो आहे हिंदुस्तानी मुआशरनि खे, त इंडिजिनियस मॉडल ऑफ डेवलपमेंट, इंडिजिनियस सोशलिस्ट मॉडल ऑफ डेवलपमेंट पंहिंजो वे दरियाफ़्त करिणो पवंदो, जंहिंसां असां तरक़ी मॉडल ते पहुचूं। इहे न हूंदो त असां बि ईअं स्टेजिस खां गुज़रंदासीं, पर उनखे बि करण लाइ पहिरियां मार्क्सिज़म अंदरि उनजे मेथड खे करे, उहो चवंदो मार्क्स थ्रो द बेबी, डू नॉट थ्रो द बेबी विद द बैथ वाटर, ठीकु आहे। मार्क्सिज़म अंदरि उहो यूरोसेंट्रिज़म जो थोरो घणो बैथ वाटर आहे, उनखे कढी करे उन मैथडोलॉजी खे डीकोलोनाइज़ करे अॻिते वञिणो पवंदो। आख़िर में हिन ॻाल्हि सां पेनन जी मां भाई जॻह वठंदुसि त पेनन रेचिड ऑफ अर्थ में लिखियो हुयो त लेट अस डिसाइड नॉट टू इमिटेट यूरोप। अचो त फ़ैसिलो कयूं त यूरोप खे फॉलो कोन था कंदासीं। लेट अस टेंस आवर मसल्स एंड आवर ब्रेन्स इन अ न्यू डायरेक्शन। लेट अस नॉट पे ट्रिब्यूट टू यूरोप बाय क्रिएटिंग स्टेट्स, इंस्टीट्यूशन एंड सोसाइटीज़ that draw their inspiration only from them। उन्हनि खां ई जेके वठनि उहे ई इदारा ठाहिणा आहिनि पाण खे। जेकॾहिं चवंदो इफ यू वांट टू ट्रांसफॉर्म अफ्रीका इनटू न्यू यूरोप, त पोइ इहो कमु यूरोपियंस खे वञी ॾियो न, उहे असां बहितर कंदा अफ्रीका खे यूरोप। असांजो कमु छा आहे? असांजो कमु इहो आहे त फॉर यूरोप ख़ातिर, असां ख़ातिर, इंसानियत ख़ातिर असांखे नई शुरूआति करणी पवंदी, नओं इंडिजिनस वे ऑफ थिंकिंग डेवलप करिणो पवंदो, ऐं नए इंसान जी तख़लीक़ लाइ नई कोशिशि करणी पवंदी।